असांजो भल भलो चरखो घणी तैयार थियो बेशक। हथी को हथ असांजे ही हुनर हथियार थियो बेशक। हया वारो हुनर ही पुण आहे हथियार हिम्मत जो। मिशन घर जे मुशाहबे अरट मुनकर मार थियो बेशक। अखर नाड़े ऐं नाड़ीअ जो नमूने नोह में हिकिड़ो। मंझां बारू त बम्बारी भरियल बिसियार थियो बेशक। असां चरखो हिते चोरियो त चोटियूं पेर हुत चुरियनि। विलायत वल वले में पई विल्हो वापार थियो बेशक। थियो कोरियन जो कम कमती पिया मंझ पीढ़ पेञारा। असां लोयूं लिङनि केयूं लंडन लाचार थियो बेशक। चवनि घुर्जे घटाइण थी पती उन जे पघारनि मां। इहो तनख़्वाह तिन जे में तिते तकरार थियो बेशक। तुंहिंजा वेठा थी सालनि ॿिनि में 450 सेठियूं। इहो अहवाल अख़बारनि अंदर इज़हार थियो बेशक। फर्ज़ लहंदो फ़हीमनि तां गर्ज़ पुॼंदो ग़रीबनि जो। अदुअ जे ऐश इशरत ते बि ई आज़ार थियो बेशक। उमर फारूक जे वारे सज़ा कपिड़े सन्हे ते हुई। इहो मिशकात मुशफ़क़ में असर अतहार थियो बेशक। हमेशा हाशमीअ ते वेस हो हथ जो हलण ताईं। उन्ही कपिड़े कतियल मां पुण कफन कोई हार थियो बेशक। अॻे अशराफ ज़ादियुनि खे अरटवा ॾाज में ॾींदा। भला कीअं भेनरूं आते सो बारी बार थियो बेशक। असांजो भल भलो चरखो बणी तैयार थियो बेशक। हथी को हथ असांजे ही हुनर हथियार थियो बेशक।